पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। वगण में लालूराइंक जे ॻोठ अब्दुलसमद बरोह्ई जे रھواسين मर्दन ऐं औरतुन पंहिंजे मासूम ॿारड़न सां गॾिजी हथनि में क़ुरान पाक खणी लाड़काणे जे बााثر اعجاز भट्टी ऐं लिखान भट्टी खिलाफ احتجاج करे नेठ उस में मेन इंडस रोड ते धरणो हणी रोड बलाक करे छॾियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। जॾहिं त बााثر मथां 5 हमरा ज़ुल्फ़कार मुराद अकबर यूनिस ऐं याकत भट्टी खे खंबे गुम करण जो इल्ज़ाम पिणु लॻायो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन अब्दुल मजीद, मुस्मात हुसना, माशूक, एहसान, अफ़साना, रुखसाना भट्टी चयो आहे त लाड़काणे जा बााثر ज़ुल्म पिया कनि। उन्हनि सां सऊदी अरब में गॾु रहंदड़ असांजा माइटनि जो मसइलो हो, जंहिं तां हू बिना जवाज़ असां मथां रमिरजी पिया आहिनि। संदन चुर्च ते पुलिस असांजे 5 माण्हुनि खे खंबे गुम करे छॾियो आहे। उन्हनि चयो त असां सां तमामु वॾी नाइंसाफ़ी कई पई वञे, इंसाफ़ कयो वञे।